बाडरा तालका मूवमेंट पारा बाडरा के तालके जो दर्जो ॾियारण लाइ मुसलसिल जारी जदोजहद के साल मुकम्मल थी वियो पर हुकुमराननि जे कननि ते का बि जूअं न चुरी। 2008 में वज़ीर आला सैयद क़ाइम अली शाह पारां ऐलानियल बाडरा तालके नोटिफिकेशन जारी न थी सघियो। शहरी बदसतूर सरापा एहतिजाज बणियल। बाडरा तालका मूवमेंट के प्लेटफॉर्म तां मुसलसिल हर हफ़्ते थींदड़ एहतिजाज के सिलसिले में इन 56 आचार ते भी कन्वेनर अली मोहम्मद बिरोई ऐं ज़ैब अली सारियो की अॻुवानी में कोरोना वायरस सबब लागू SOPs ते अमल कंदे टाउन कमेटी ऑफिस ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवान बाडरा सोशल फोरम के अॻुवान अज़ीज़ बिरोई, सिंध तरक्की पसंद पार्टी के असगर उनारी, मुनवर उनारी, इकबाल कांदड़ो, शम्स पंवर, सफ़र मुगेरी, पीपुल्स पार्टी वर्कर्स एडवोकेट सिराज अहमद सुमरो, बाडरा सुजाग फोरम के अहमद बशीर नुनारी, सिविल सोसाइटी के नूर मोहम्मद बुलेदी, सिंध यूनाइटेड पार्टी के मोहम्मद अजीम मसन, PTI ज़िले अॻुवान असगर सारियो, अब्दुल हक कांदड़ो, मुस्लिम सारियो, गुलाम असगर ढक्कन, नज़ीर अब्बासी मंठार, काजी GSN लिबरल फ्रंट के मोहम्मद अली खुश्क, साजिद सुमरो असगरिया के मीर मुर्तज़ा गोपांग, चैम्बर ऑफ कॉमर्स गुलजार गुल गोपांग, GDS जुल्फ़कार नुनारी, इब्राहिम बुलेदी, PP शहीद भुट्टो के फिदा हुसैन तुनियो, फताह कोलाची, सुरेल रागी राजा सुमरो, साफ़िन अब्दुल खालिक मुगेरी, अनवर अस्करी, निज़ाम कोलाची, अल्लाह रखियो कांदड़ो, अली रज़ा नुनारी, नबी रज़ा बलोच, जमील अशरफ चांडियो, अहमद खान ज़हरी, नादर चांडियो के अलावा शहरनि वॾे अंग में शिरकत करे सख्त नारेबाजी कई। उन मौके ते अॻुवान मीडिया लाइ ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 1 साल खां बाडरा तालका मूवमेंट के प्लेटफॉर्म तां बाडरा के तालके जो दर्जो ॾियण लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं ऐं हुकुमराननि खे पंहिंजा उहे वाइदा यादि ॾियारे रहिया आहियूं जेके उन्हनि गुज़िरियल इलेक्शन मुहिमनि दौरान वॾनि अवामी जलसनि दौरान हितां जी आवाम सां कया हुआ त इक़्तिदार में अची बाडरा के तालके जो दर्जो ॾियारींदासीं। पर अफ़सोस जो असांजे वोटनि ते इलेक्शन खटे असेंबलियुनि में पहुची हितां जा चूंडियल नुमाइंदा असां सां कयल उहे सभु वाइदा विसारे वेही रहिया आहिनि। उन्हनि चयो त 2008 में उन वक़्तु वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह पारां बाडरा के तालके दर्जे ॾियण जो सखड़ो ऐलान कयो वियो पर हिन वक़्त ताईं 12 साल गुज़री वञण जे बावजूद नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे। सितम ज़रीफ़ इहा आहे त हाणोके वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु इक़्तिदार में अचण खां पोइ अवामी हुजूम अहिड़ो ऐलान पिणु कयो आहे पर उनजो बि नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे, जंहिंमां साबित थिए थो त पीपुल्स पार्टी सरकार अवाम जो वोट ऐं उन्हनि जे जाइज़ बुनियादी हक़नि जो को बि एतिराम नथी करे, उन्हनि खे सिर्फ़ु इक़्तिदार जे हासिलात ऐं अवामी फंडनि में करप्शन करण में दिलचस्पी आहे। उन्हनि चयो त बाडरे में MNA खां वठी टाउन कमेटी जे काउंसलर ताईं सभु जा सभु पीपुल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि जेके हितां जी अवाम जो वोटनि ते कामयाबु थिया आहिनि पर मोट में हितां जे शहरनि खां वोट वठी उहे पंहिंजे वोटरनि खे एहतियाज करण लाइ निट रोसाए गर्मी में रोड ते छॾे हलिया विया आहिनि ऐं कॾहिं बि मोटी अची हाल भई न थिया आहिनि। उन्हनि चयो त असीं गुज़िरियल 1 साल खां तकिड़े चूंडियल नुमाइंदनि ऐं पीपुल्स पार्टी अॻुवान दरनि ते वञी खेनि यादाश्तनामा ॾेई चुका आहियूं पर हू ॼाणी वाणी करण लाइ टार करे असांखे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त हुकुमरान ऐं चूंडियल नुमाइंदा असांजो जाइज़ हक़ ॾियण बदिरां हाणे असांजे बाडरा तालका मूवमेंट खे टोड़ण लाइ मुख़्तलिफ़ हुरबा हलाए शहरनि खे ड्रॼाए ऐं धमकाए रहिया आहिनि ऐं असांखे एहतिजाज वारे रस्ते तां हटाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि पर असीं संदनि जी कंहिं बि दॿाउ में अचण वारा न आहियूं। उन्हनि चयो त 1 साल वारे तवील जदोजहद जे बावजूदि असीं थकिया न आहियूं न वरी झुकिया आहियूं ऐं अञा बि अॻे खां अॻु भर आहियूं। बाडरा तालका मूवमेंट जे अॻुवान ॿुधायो त हाणे बाडरा तालके जी तहरीक खे तेज़ कयो वेंदो ऐं सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रेस क्लब नालो एहतिजाज करण खां पोइ 17 अगस्त 2020 ते कराची प्रेस क्लब वारो धरणो हयो वेंदो ऐं सिंध जी राजधानी वारे शहर कराची में बाडरा तालके लाइ पुरज़ोर आवाज़ बुलंद कयो वेंदो। उन्हनि वधीक चयो त बाडरा तालके जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं जदोजहद जारी रहंदी ऐं कंहिं बि सूरत में पेर पुठिते न कबो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडरा।